तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। सभिनी जी रिक्वेस्ट ते अॼु मां वड़ियूं तयारु कयूं आहिनि। कीअं तयारु कयूं आहिनि हलो त मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ असांजी किलो माए जी दाल आहे। असां हिनखे चङी तरह सां साफ़ु करे चुका आहियूं। ॾिसो असां कीअं साफ़ु कई आहे। हाणे असां हिनखे धोई करे साफ़ु करे असां ॿ टिनि पाणियुनि सां हिनखे सुठे नमूने हिनखे असां वॉश कंदासीं, धोईंदासीं। असां कंहिं वॾे बर्तन में रखंदासीं। तव्हां कंहिं बि बाउल में सॼी राति तव्हां हिनखे रखी छॾियो। सुभाणे असां तव्हां सां मिलंदासीं। दाल में सॼी राति पाणी विझी One day later. ॾिसो असां सुबुह थी चुको आहे। असां ॾिसो था दाल खे सुठे नमूने असां हिनखे वॉश कयूं था। ॾिसो असां कीअं धोऊं था दाल खे सुठे नमूने। तव्हां हिनखे दाल खे धो। हे असांजो देसी तरीक़ो यानी कि सिंधी तरीक़ो असांजो हे आहे डंडो कूंडो। असां इन में असां दाल खे घोटींदासीं। ॾिसो असां कहिड़े नमूने असां हिनखे दाल खे घोटियूं था। तव्हांखे भली जूसर में तव्हां करणु चाहियो त तव्हां जूसर में बि करे सघो था। तरीक़ो इहो ई हूंदो। थोरो पाणी विझो, एॾो घणो पाणी न विझो। असांखे घणे पाणीअ जी असां जूं वड़ियूं सुठियूं न थींदियूं। हल्को हल्को हिन पाणी विझो, थोरो हल्को पाणी। ॾिसो असां कीअं हिनखे असां घोटे छॾियो आहे वड़ियुनि जे दाल खे। वड़ियुनि जे लाइ रेसिपीअ जे लाइ तव्हां मूंखे घणे खां घणो कमेंट कंदो त तव्हांजो कीअं तयारु। असां ॿी दाल विधी आहे घोटण जे लाइ। असां हिनखे बि घोटी सॼी दाल मां तव्हांखे घोटे ॾेखारियां थी। हे असांजा धाणा, सॼा धाणा, इहे असां 2 चमचा असां हिन में धाणा विझंदासीं। हे आहे 1 चमचो कारनि मिर्चनि जो। इहो पाउडर न आहिनि, फाइन पाउडर न। इन्हनि खे हल्को असां कुटियो आहे। ॾिसो 1 चमचो असां हिन में जीरो, इहो असांजो आहे मसालो। हे असांजा फ़ोटा, सॼा फ़ोटा असांजा 15 फ़ोटा असांजा नंढा, ऐं दाल चीनी, गरम कमाल पट, लौंग, इहे असांजो मसालो आहे। असां हिन में विझंदासीं। असां हिन फाइन पाउडर न कंदासीं। असां हिनखे हल्को हल्को ॾढड़ो असां हिन में विझंदासीं। ॾिसो असां कीअं कुटियूं था। हे असां कुटियो आहे मसालो। हे असांजा धाणा, इन्हनि खे असां धोई साफ़ु कयो आहे। हे जीरो ऐं कारा मिर्च, हे असांजा कमाल पट, असां हिनखे बि कयो आहे। मसालो असां हिन में विझी छॾींदासीं। चङी तरह सां हिनखे असां मिक्स कंदासीं। असां ॾिसो त चङी तरह सां हिनखे असां मिक्स कयूं था। ॾिसो असां कहिड़े नमूने असां दाल खे असां घोटियो आहे। ॾिसो कीअं असां दाल खे असां घोटियो आहे। सफ़ा असां हिनखे यानी कि दाण न हुजे, सफ़ा असां हिनखे घोटींदासीं। सुठे नमूने जीअं घोटिजी वञे तीअं असां हिनखे हाणे मिक्स कंदासीं। मसालो असां हिन में हाणे असां हिन में लूणु विझंदासीं। इन में असां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ तव्हां लूणु विझो। असां किलो में 2 चमचा असां लूणु विधो आहे। ॾिसो असांजो कीअं असांजी वड़ियूं तयारु थियनि थियूं। तमामु घणियूं मज़ेदार ऐं टेस्टी थींदियूं आहिनि। तव्हां बि ज़रूरु ट्राए कजो। तव्हां ॾिसो त असां कीअं हिन ते संदुलीअ ते असां हिनखे संदुलियुनि खे असां गिहु हयो हुयोसीं। इहे असांजियूं संदुलियूं आहिनि पापड़ करण वारियूं। ईअं वड़ियूं विझूं था। इहे असांजियूं वड़ियूं आहिनि। इन ते तव्हां पंहिंजी साइज़ पंहिंजे मुताबिक़ तव्हां करे सघो था। असां नंढी साइज़ रखी आहे। इहे जेके आहिनि असां जंहिंमहिल सब्जी तयारु कंदा आहियूं, भाॼी तयारु कंदा आहियूं त उन टाइम हे वधी वेंदियूं आहिनि। इन जे करे असां नंढी साइज़ कई आहे। ॾिसो असांजी कीअं नंढी साइज़ तक़रीबन असां 3 ॾींहं असां हिनखे सुकाईंदासीं उस ते। ॾिसो इहे सभु संदुलियूं असां खे उस ते रखंदासीं। ॾिसो असांजी 1 ॾींहं में इहे सुकी वियूं आहिनि। अञा असां हिनखे 3 ॾींहं सुकाईंदासीं। तव्हांखे संदुलियूं न हुजनि त कंहिं बि शापर ते तव्हां वड़ियूं विझी सघो था। ॾिसो असांजियूं वड़ियूं 3 ॾींहंनि में सुकी वियूं आहिनि। असांजियूं एतिरियूं वड़ियूं असांजियूं किले में लथियूं आहिनि। तव्हां कंहिं बि कंटेनर में विझी करे रखी सघो था। सॼो साल तव्हांजूं इहे वड़ियूं हलंदियूं। तमामु घणियूं मज़ेदार थींदियूं। मां तव्हांखे इन्हनि जी सब्ज़ी बि तयारु करे ॾेखारींदमि। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो।